नथो सुझे जेको फ्री में करे प्यार एड़ो सोनो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लटा रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लटा एड़ो सोनो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार एड़ो सोनो नथो सुझे जेको फ्री में करे माशाअल्लाह तमाम बेहतर। नाज़रीन अस्सलाम वालेकुम या अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी बोली। असांजे सिंध जो तमाम बेहतरीन आवाज़, असां सिंध जो बेहतरीन ऐं वॾो नालो, सुठी तबियत जो मालिक, हर दिल अज़ीज़, सभिनि सां मोहबत कंदड़, जो जी तव्हां कलाम ॿुधो रुगो पैसे जी पट पटा आशिक ते मिड़ई लटा। तो दोस्तों मां उन फ़नकार सां तव्हांजो तारीफ़ कराईंदुमि। इहो आहे असांजो फ़नकार, असांजे सिंध जो, असांजे लाड़काणे जो बेहतरीन फ़नकार फ़कीर नियाज़ हुसैन उमरानी साहब। अस्सलाम वालेकुम फ़कीर साईं। वालेकुम सलाम। सर ख़ुशि आहियो ॿारियूं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम आहिनि। तव्हांजो हाल वाल ख़ुशि लॻा पिया आहियो? तव्हां ख़ुशि कंदो, बिल्कुलु ख़ुशि आहियूं ऐं ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। माशाअल्लाह अॼु ॾाढी दिलि ख़ुशि थी जो तव्हांजी कलब ते आयुमि ऐं तव्हांजो प्यार, तव्हांजी मोहबत ॾिसी ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। ऐं माशाअल्लाह फ़कीर साईं तव्हां वॾे टाइम खां ॻायो था ऐं मुख़्तलिफ़ कलाम तव्हांजा तमामु हिट विया। जीअं हो गीत हुयो पंहिंजो लाड़काना छोड़ के मैं जाऊंगा फिर वापसि कभी न आऊंगा, बिल्कुलु मशहूरु गीत आहे, मशहूरु गीत आहे। उन खां बाद में त एतिरा अलाए केतिरा तव्हांजा ॿिया गीत बि मशहूरु थी विया, पर हीउ ताज़ो जेको फेसबुक ते टिकटॉक ते तमामु वॾो हलियो रुगो पैसे जी पट पटा, इहा तव्हांजी महिनत आहे। अच्छा, तव्हांखे कीअं लॻो ऐं जॾहिं हीउ तव्हांजो गीत हिट वियो ऐं माण्हू तव्हांखे मुबारकूं हर जॻह ते, तव्हांखे कीअं महसूसु थियो, कीअं लॻो? बिल्कुलु असांखे सही लॻो। मक़सदु ई ॻाल्हि इहा आहे त सर तव्हां सुठो सुवालु ॾिनो आहे। हीउ सॼो दारो मदार मुंहिंजे अलाह पाक जो आहे। तव्हांखे ख़बर आहे त मूंखे सुठो अरसो थियो आहे ॻाईंदे। हा, तमामु वॾो सुठो अरसो थियो आहे। मूंखे तक़रीबन 17-18 साल ॻाईंदे थिया आहिनि ऐं लाड़काणे शहर में 17-18 साल मूंखे थी चुका आहिनि। मुंहिंजे कलप खे ई, हिन कलप खे ई 12 साल आहे। माशाअल्लाह। जिते तव्हां ईंदा आहियो, तव्हां 2-3 चकर अॻ में बि आया आहियो। हा बिल्कुलु। अलाह तव्हां ख़ुशि कंदो। बसि मालिक जो लख एहसान जेको असांजो गीत हिनमहिल सुठे तरीक़े सां हले पियो। रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा, मालिक जा लख एहसान, मदीने वारे साईं जा, उन जा शुक्रगुज़ार आहियूं असां। तव्हांखे मुबारकूं। ऐं उन खां अलावा असल में असांजा काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके इहा ख़बर न हूंदी आहे त असांजा फ़नकार किथां जा आहिनि। हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे इनखे हिकिड़ी कोशिशि कई आहे त असां दोस्तनि खे इहो ॼाण ॾियूं था त उनजो असुलु नालो, ज़ात जो, कहिड़ो शहर, किथां जो शहर, जीअं हर असांजे सिंध जे अवाम खे इहा ख़बर पए त हीउ फ़नकार जॾहिं पंहिंजो हीअ असांजी वीडियो, हीअ असांजी प्रोग्राम ॾिसंदा त उन्हनि खे इहा ख़बर पइजी वेंदी त हीउ फ़नकार कहिड़े शहर सां लाॻापियो रहे थो। सभ खां पहिरियां त तव्हांजो कॾहिं खां वठी तव्हां ॻाइणु शुरू कयो? मूंखे सर ॻाईंदे तक़रीबन मां सम्झां थो त मूंखे 18 साल थी चुका आहिनि ॻाईंदे। माशाअल्लाह। हा, 18 साल मूंखे ॻाईंदे थी चुका आहिनि। ऐं जंहिंमें लाड़काणे में जॾहिं मुंहिंजी इहे कलप थियो, मुंहिंजो बैठक थियो, मूंखे लाड़काणे में 13-14 साल मूंखे लाड़काणे में थी चुका आहिनि। माशाअल्लाह। अच्छा, हिन जेका असांजी फ़न जी तव्हांजी शुरूआति आहे, तव्हांजो हिन फ़नी उस्ताद जो नालो? मुंहिंजो उस्ताद जेको आहे त वज़ीर उमरानी, तव्हां ॿुधो हूंदो कंहिं टाइम में। माशाअल्लाह, वज़ीर उमरानी त पंहिंजो वटि पाण ई हू तमामु असांजो सीनियर ऐं हिकिड़ो सिंध जो वॾो नालो आहे। सुठो। ऐं ॾाढी दिलि खे ख़ुशी थी जो तव्हांजा उस्ताद आहिनि। अच्छा, तव्हांजो पूरो नालो छा आहे? मुंहिंजो पूरो नालो आहे फ़कीर नियाज़ हुसैन। फ़कीर नियाज़ हुसैन। अच्छा, तव्हां कहिड़े शहर सां लाॻापियल आहियो ऐं तव्हांजो जेको पंहिंजो ॻोठु हूंदो? बिल्कुलु, मुंहिंजो ॻोठु आहे मीरो ख़ान।
अच्छा मीरो ख़ान लॻ सरमस्त ख़ान उमराणी ॻोठ आहे पंहिंजो। माशाल्लाह मीरो ख़ान बिस्मिल्लाह। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ऐं फ़क़ीर नियाज़ ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं तव्हांजो उस्ताद जो नालो ॿुधी बि ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं जेकॾहिं जिथे उस्ताद जो नालो अचे ऐं तव्हां बि मौजूदु हुजो असां बि मौजूदु हुजूं ऐं उस्ताद जो गीत न थिए त पोइ मज़ो न थींदो। न बिल्कुलु असांजे सिंध जो वज़ीर उमराणी हिकु वॾो नालो आहे। अच्छा उनजो तव्हांखे असांखे गीत तव्हां ॿुधाईंदो, तव्हांजी वॾी महिरबानी। बिल्कुलु मां तव्हांजो हुनजो गीत ॿुधाईंदुसि। बिस्मिल्लाह उस्ताद। मीरो मुर्तज़ा कातुल छो खसियो मीरो मुर्तज़ा ज़ालिम छो मारियो मीरो मुर्तज़ा कातुल छो खसियो मीरो मुर्तज़ा हे राजो मन कुझु करियो ॾेई पियव खे वया पुटड़ा भई ज़ालिम छो खसियो मीरो मुर्तज़ा कातुल छो मारियो मीरो मुर्तज़ा ज़ालिम छो खसियो मीरो मुर्तज़ा कातुल छो खसियो मीरो मुर्तज़ा। रब शहीद जो रोड पे अबो अल्लाह रब शहीद जो रोड पे पाणीअ मां गुरु वियो करबला जहिड़ो घणो वाक़ियो ज़ालिम छो मारियो मीरो मुर्तज़ा कातुल छो खसियो मीरो मुर्तज़ा हे पिया खे वया पुटड़ा भई क़ौम सॼे खे सिर ॾेई ज़ालिम छो मारियो मीरो मुर्तज़ा कातुल छो खसियो मीरो मुर्तज़ा। हीअ असांजो जेको मशहूरु कलाम साईं वज़ीर अली उमरानी साहिब जो बिस्मिल्लाह। माशाल्लाह ॾाढो सुठो। अदा नियाज़ इहो ज़ाहिरा फन जी तमामु वॾी दुनिया आहे, वसी दुनिया आहे। बिस्मिल्लाह। अच्छा तव्हांखे के 19 सालनि तव्हांखे हिन फील्ड में थिया आहिनि, इन 19 सालनि दौरान को अहिड़ियूं मुश्किलातूं या किथे अहिड़ा मसइला बि तव्हां सां थींदा रहंदा हूंदा? बिल्कुलु सर तव्हां सही आहे। इहे लायूं चाढ़ियूं त ईंदा आहिनि, इहे लायूं चाढ़ियूं आयूं, अहिड़ा ॾुख बि आया, ज़ुल्म चढ़ी वियासीं छो त मदीने वारे साईं जा मुरीद आहियूं। अलाह कंदो लोॾो ईंदो पर थींदो कुझु न, रख मौला ते। माशाल्लाह माशाल्लाह। ज़ाहिरा ऐं दुनिया आहे, मालिकनि खे पंतनि खे इबारत आहे बिस्मिल्लाह। ऐं पंतनि को सवाब अली अली करण वारा आहियूं असां बेशक बाबा। बेशक अली अली करण वारे खे लोॾो ई न आहे। बिल्कुलु माशाल्लाह ॾाढो सुठो। अच्छा माशाल्लाह तव्हांजा काफ़ी एल्बम हिट विया आहिनि ऐं ज़ाहिरा के फ़नकार जो हिकिड़ो लकी शाइर हूंदो आहे जेकी तव्हांजी सिलेक्शन। अच्छा तव्हांजी सिलेक्शन कहिड़ो शाइर कंदो आहे? मुनीर खोसो मदीने मुनवर वारो असांजो मिठड़ो भाउ आहे, दोस्त न आहे, असांजो भाउ आहे। हुनजियूं महिरबानियूं आहिनि मुंहिंजे मथां, हुनजी वॾियूं महिरबानियूं आहिनि त असांजूं सिलेक्शनूं करणु ऐं असांखे मोहबत ॾियणु, इज़त ॾियणु। जंहिं अब्दुरहमान बिरोही आहे, मके पाक वारो, हबीबुल्ला बिरोही आहे, सैफुल्ला बिरोही आहे, नसीर अहमद चांडो, इहे दोस्त आहिनि सुठा। माशाल्लाह माशाल्लाह। हुननि जूं महिरबानियूं आहिनि। हाजी मुनीर खोसो त तमामु प्यारो नालो आहे, बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह। जानी आहे असांजो। जानी आहे, ऐं तस्वीर मां बि पाण लॻभॻि जेको आहे जेको सो सऊदी जॾहिं उमिरि ते वियो हुउमि अलहमदिल्ला त मुनीर खोसे वटि हुयुमि ऐं तमामु हुनजी तमामु वॾी मोहबतियूं न, सुठो ऐं माशाल्लाह असांजो सिंध जो बहितरीनु शाइर आहे। अच्छा अदा नियाज़ तव्हां कंहिंखां मुतासिर थी माना ॻायो? असां नंढड़ा हुआसीं सर, मरहूम गुलशेर ते तव्हां ॿुधो हूंदो, माशाल्लाह जेको हिन दुनिया में लाॾाणो करियो, मौला हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। आमीन आमीन। पोइ असां नंढड़ा हुआसीं, उन टाइम असां ॻायूं न पिया, शौक़ु बि असांखे न हुयो, पर ॿुधंदा हुआसीं, असांखे ॾाढो वणंदो। पोइ उतां शौक़ु असांखे थींदो वियो, जंहिंमें असां गानो ॿुधायोसीं पंहिंजे उस्ताद वज़ीर उमराणी खां। माशाल्लाह। पोइ असां ॻाइणु सिखियासीं, अची पहुतासीं हिन मंज़िल ते, मौला इज़त ॾिनो। ऐं महिल तव्हांजूं महिरबानियूं, तव्हां असां वटि आया आहियो, असांखे मोहबत ॾिनो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। फ़क़ीर साईं तूं पाण मोहबती माण्हू आहे, तूं हर माण्हूअ खे प्यारु ॾींदो आहीं। ऐं जेकॾहिं तव्हां अहिड़े सिंध जो हिकु वॾो नालो साईं गुलशेर मरहूम जेको आहे सो तीवण साहिबु, ऐं उन खां तव्हां मुतासिर थियो, ऐं वरी जीअं अहिड़े वॾे फ़नकार खां तव्हां मुतासिर थियो ऐं उनजो असां गीत न ॿुधूं त नाज़रीन मज़ो असांखे कोन ईंदो। न न बिल्कुलु मां गीत ॿुधाईंदो हुउमि। भाऊ मरहूम गुलशेर ते जो मशहूरु गीत आहे, जेको जंहिं गीत सां हुनजी मोहबत हुयो, उहो गीत मां तव्हांखे ॿुधायां। वॾी महिरबानी। तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण मूंखे यादि आहिनि,
ॻाल्हियूं सॼण मूंखे यादि आहे तोखां विसरी वियो मूं विसारी हाय माशाल्लाह अदा नियाज़ तव्हांजूं कुझु मूंखे ॻाल्हियूं यादि अची वयूं ॻाइण खां अलावा मां तव्हांखे ॿिए रंग में बि ॾिठो आहे मूं तव्हांजूं कुझु फिल्मूं बि ॾिठियूं अच्छा इहो छा राज़ आहे इहो बिल्कुलु हुयो छो त ॾिसंदा न आहियो त जहिड़े पासे ॾों हवा खुलंदो आहे त माण्हू उन पासे ॾों लड़ी पवंदो आहे पोइ असांजा तव्हां जहिड़ा दोस्त सुठा सुठा अदाकार उहे हुया उन्हनि जूं मोहबतूं हुयूं जंहिंजे करे वरी थोरी घणी अदाकारी बि कईसीं मोहबत कयोसीं फनकार अदाकार ॻाल्हि साॻी आहे भरियल पोइ बि रंग जो मज़ो वरितोसीं बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन मां तव्हांखे ॻाल्हि थो करे ॿुधायां त फ़क़ीर नियाज़ सच पुछो त तमामु जहिड़ो नालो अथसि फ़क़ीर नियाज़ अहिड़ो ई दिलभर माण्हू आहे हीअ ॻाइण खां अलावा हिन तमामु पंहिंजियूं फिल्मियूं बहितरीनु फिल्मूं पंहिंजी डायरेक्शन में कयूं ऐं इन जी फिल्म में मूं बि पंहिंजी कमु कयो ऐं एक्टर जे हिसाब सां उन्हनि जे शहर में जॾहिं मीरो ख़ान वेंदासीं असांखे तमामु फ़क़ीर वॾी महबत ॾींदो हुयो हिन सां गॾु असांजो पंहिंजो ॿियो भाउ फिदा हुसैन उमरानी साहिबु जेको वज़ीर उमरानी जो नंढो भाउ बि आहे माशाल्लाह पाण ई फनकार आहे जॾहिं असां हिन सां फिल्मूं गॾु कंदासीं असांखे ॾाढो मज़ो ईंदो पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि पर आख़िर में वॾो फिल्मुनि में इहो जहिड़ो हूंदो पोइ चवंदा हुआ त मजूअ खे आख़िर में को चए थो मां मारिया को चए मां मारिया पर हिन जी मोहबत हूंदी पर मूंखे बचाए विझंदो घणे लश्कर सो हिन जी यार जूं माशाल्लाह फिल्मूं बि तमामु सुठियूं वयूं ऐं वरी जॾहिं हिन ॻाइण जी दुनिया में त पहिरियों हुयूं पोइ टेम सभु चाहे त फिल्म में हिकिड़ो वॾो टेम थो ॾियणो पए झर झंग हेॾे हेॾे ऐं माशाल्लाह हींअर फ़क़ीर नियाज़ उमरानी जो पंहिंजो हिकु वॾो नालो आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं असांजूं दुआऊं अलाह अलाह जो बि कंदो ईअं ई कामयाबु ईंदो ऐं फ़क़ीर साईं अदा नियाज़ ऐं तव्हां सां गॾु हिकिड़ो ख़ान साहिबु हुजे सुठी शख़्सियत हुजे नाज़रीन ऐं उहो असां सां मौजूदु हुजे ऐं उनजो असां सुहिणो ऐं प्यारो आवाज़ु न ॿुधूं त दोस्तो अचो तव्हांखे असांजो ख़ान साहिबु असां सिंध जो हिकु वॾो नालो ऐं मां थो चवां हर दिलि अज़ीज़ साईं बाक़र अलीअ खे उनजो बि आवाज़ु ॿुधंदासीं ऐं उन सां गॾु ढोलक ते आहे असांजो दिलशाद अली ऐं तमामु प्यारो ढोलकारो आहे हिन टाइम जेकी हुन ढोलक वॼाई आहे मूंखे तमामु वॾो मज़ो अची वियो आहे त अचो नाज़रीन त साईं बाक़र अलीअ जो ख़ूबसूरत ऐं प्यारो आवाज़ु तव्हांखे ॿुधायूं दोस्ती रखिजे वाह सही वाह तमामु भाउ बाक़र अली तमामु ख़ूबसूरत आवाज़ तव्हां पाण ख़ुदि ख़ान साहिबु आहियो माशाल्लाह अल्लाह तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾींदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं नियाज़ अली ऐं माशाल्लाह तव्हांजी वॾी कचहरी थी ख़ान साहिब सां बि बाक़र अली सां बि कचहरी थी वई अदा ढोलकारो दिलशाद सां बि कचहरी थी वई आख़िर में तव्हां नाज़रीन खे कहिड़ो मैसेज ॾींदो या नवनि फ़नकार जेके थियनि था या पंहिंजे सीनियर फ़नकारनि जे लाइ जूनियरनि जे लाइ को अहिड़ो मैसेज या धरतीअ जे लाइ जेको तव्हां हिकिड़ो पब्लिक खे ॾियणु चाहियो नाज़रीन बिल्कुलु सुठो सुवालु तव्हां ॾिनो आहे अलाह तव्हां ख़ुशि कंदो इहे मोहबतूं आहिनि मां एतिरो चवंदुसि नंढे फ़नकार खे या वॾे फ़नकार खे जेको फ़नकार न आहे अदाकार आहे उनखे मां एतिरो चवंदुसि त पंहिंजे माउ पीउ जो टिंडवाली कयो उन जे पेरनि जो खाक थियो उन्हनि जूं ड्यूटियूं ॾियो अलाह कंदो तव्हां आबाद रहंदो ॾुखियो ॾींहुं ॾिसंदो छो त जीजल माउ खां सवाइ कुझु कोन्हे पीउ माउ खां सवाइ कुझु बि कोन्हे छो त उन्हनि जे दुआउनि सां माण्हू मथे ईंदो आहे उन्हनि जी दुआउनि सां माण्हू मथे ईंदो आहे
अलाह ख़ुशि कंदो आबा तव्हांजी वॾियूं महिरबानियूं जो तव्हां मोहबत खणी असां वटि आयो हेतिरी मोहबत ॾिनव इज़त ॾिनव अलाह कंदो शाद आबाद हूंदव असांजी दुआऊं आहिनि तव्हांखे तव्हां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदव आमीन 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 नाज़रीन ही हो असांजो फ़क़ीर नियाज़ हुसैन उमरानी पर असां अञा हिनखे छॾींदासीं कोन हाणे ही पंहिंजा गीत पंहिंजे उस्ताद जा ऐं हिकिड़ा मशहूरु कलाम न ॿुधा ऐं असांखे ॿुधाया संगत तव्हां बि ॿुधा पर मुंहिंजी हिकिड़ो पंहिंजो पसंदीदा गीत आहे ऐं मूंखे ॾाढो फ़क़ीर नियाज़ जो वणंदो आहे तमामु हुनजो शाइर बि भलो सिंध जो बहितरीनु शाइर अयाज़ क़ुराई जो ई आहे ऐं हुनखे अयाज़ क़ुराई जो गीत हुजे ऐं फ़क़ीर नियाज़ जहिड़ो आवाज़ु हुजे तव्हां छा था सम्झो उहो गीत आहे लाड़काना छोड़ के में जाऊंगा ऐं तमामु थोरो मां चवंदुमि त उहो मां ॻाए मां बि ॿुधायां ऐं मुंहिंजो चवंदो पसंदि आहे हे लाड़काना छोड़ के में जाऊंगा हो लाड़काना छोड़ के मैं जाऊंगा फिर वापस कभी न आऊंगा हे लाड़काना छोड़ के मैं जाऊंगा इहो असांखे गीत आख़िर में ॿुधाईंदो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी वो लाड़काना छोड़ के मैं जाऊंगा फिर वापस कभी न आऊंगा फिर वापस कभी न आऊंगा लाड़काना